आजाद जो म्यारा का पढ़ा कुरान। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जेला अल्लाह जे ज़ात फरमायो वकज़ालिक नुरी इब्राहिम मलकूत समावात वल अर्द। मां अल्लाह जे ज़ात बाबरकात ज़मीन व आसमान बनाए छॾिया, इब्राहिम के पत्थर ते वेहारे हुक्म कई में इब्राहिम मथे निहार, पत्थर ते वेही इब्राहिम मथे निहारियो त सतनी आसमानन जा सैर कयई। वरी पत्थर ते वेही जमीन में निहारी, सतनी जमीन में जेको आ उन जो सैर कयई। कहीं कयो चो हजरत इब्राहिम, कहीं कयो हजरत इब्राहिम। हजरत इब्राहिम पत्थर ते वेही करे सतनी आसमानन के जा सैर करे, पत्थर ते वेही करे सतनी जमीन जा सैर करे। यानी सतनी आसमानन में जेको उहो भी हजरत इब्राहिम जाने, सतनी जमीन में जेको उहो हजरत इब्राहिम जाने। अज त मदीने जे मीर ॾे वठी हले, करबला वारन महबूबन ॾे वठी हले। रब उन्हनि लाइ छा थो चवे क़ुरान में, अलम तर अल्लाह खलक़ समावात वल अर्द बिल हक। इब्राहिम तॾहिं ज़मीन आसमान ॾिठा जॾहिं ठही तैयार थिया। अलम तर ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा छा तो न ॾिठो, छा तो न ॾिठो। अन अल्लाह खलक समावात वल अर्द बिल हक। तुझे हक वारे अल्लाह आसमान कीअं बनाया, ज़मीनूं कीअं बनायो। इब्राहिम अलैहिस्सलाम बनियल ॾिठा, पर मुंहिंजे मुस्तफ़ा ऐं उन जे बचिड़नि बण जदे ॾिठा। जागो था जेके आयतूं पढ़ा पियो मोबाइल में नोट कंदा वञो, सुभाणे वञी माना ॾिसजो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हाणे मूंखे ॿुधायो त मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जे इल्म जो अंदाज़ो छा आहे। चओ बेमिसाल आहे। चओ त मां इहो जुमिलो चए मां मोटी अचां, चओ त बेमिसाल आहे। हुज़ूर खे अल्लाह जेको इल्म अता फरमायो उहो बेमिसाल आहे। अबू बकर जो इल्म मिसाल वारो आहे, छो त मुस्तफ़ा पढ़ायो आहे। हज़रत अबू हुरैरा सुहिणो, हज़रत अबू हुरैरा सुहिणो फरमाए थो, चए थो मूंखे अल्लाह जे इज़्ज़त जो कसम आहे। हज़रत अबू हुरैरा सुहिणो फरमाए थो, मूंखे अल्लाह जे इज़्ज़त जो कसम आहे, हिकिड़ो उहो इल्म मूंखे हुज़ूर पढ़ायो आहे जेको दुनिया खे ॿुधायां थो। हिकिड़ो इल्म मूंखे हुज़ूर उहो पढ़ायो आहे, अगरि मां दुनिया खे ॿुधायां त अलाए छा मूं छा थी वञे, अलाए छा मो छा थी वञे। लेकिन मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजे मुस्तफ़ा जो इल्म बेमिसाल, हर हिकु सहाबीअ जो इल्म मिसाल वारो, छो त उनखे पढ़ाइण वारो मदीने जो मीर आहे, कंहिंखे मदीने जे मीर जा ग़ुलाम। लेकिन मुंहिंजे मुस्तफ़ा जे पढ़ाइण वारो कोन ॻाल्हायो। थकिजी पिया हो त मां बस कयां, जवाब ॾियो थकिजी पिया हो, न थकाओ त ॻाल्हायो। मुंहिंजे हुज़ूर जे पढ़ण वारो के पढ़ाइण वारो केरु आहे। चओ अर रहमान अल्लमल क़ुरआन ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। रहमान अर रहमान, रहमान अल्लमल क़ुरआन, रहमान पहिरीं क़ुरान पढ़ाए रहियो आहे। ख़लक़ल इंसान, इंसान के पो बनायो आ, पहिरीं यार के सब कुछ पढ़ायो आ। कहे पढ़ायो आ, जवाब ॾियो कहे पढ़ायो आ। हाणे ॾे ख़बर, जंहिंखे हुज़ूर पढ़ायो उन जो इल्मु घणो, या जंहिंखे अल्लाह पढ़ायो उन जो इल्मु घणो। सभु ॻाल्हायो त माॻी मंज़िल वठां, कंहिंजो इल्मु घणो। सोणे अलीअ खे कंहिं पढ़ायो, चओ महबूब मुस्तफ़ा। जवाब ॾियो कंहिं पढ़ायो, महबूब मुस्तफ़ा। मुंहिंजे मुस्तफ़ा खे कंहिं सेखारियो। आए है आए है अल्लमल इंसान मा लम यअलम। मां क़ुरान जूं जेतिरियूं आयतूं चओ पढ़ां, वक़्तु कोन्हे को। हाणे मूंखे अॻिलो जवाब ॾियो। मदीने जे मीर जा आशिको ॻाल्हि पोइ यादि कयो, जन जे दिलि में इहो फतूर ऐं फितनो आहे त सुहिणे उमर इमाम हसन ऐं हुसैन जे अमड़ जे दर खे केरायो। इमाम हसन ऐं हुसैन जे अमड़ खे शहीद कयो। अहिड़े क़िस्म जा जुमला कसम थव पैदा कंदड़ रब जो। मदीने जे मीर दुआ घुरी या न घुरी, अल्लाहुम्मा अइज़्ज़िल इस्लाम उमर बिन ख़त्ताब। मौला उमर बिन ख़त्ताब जे ज़रिए इस्लाम खे इज्जत अता फरमा।
कहिड़े भी मर्तबे फिक्र जो मौलवी रुगी इएं चवे त उमर बिन ख़त्ताब जला हुजूर दुआ न घुरिया जे हुजूर दुआ घुरिया त मूंखे जवाब ॾे छा मुझे मुस्तफ़ा के या ख़बर न हुई त उमर मुझे न्याणीअ सां बेदर्दीअ सां पेश ईंदो मुझे न्याणीअ सां हीअं कदो जेकॾहिं मुझे मुस्तफ़ा के ख़बर न हुई त पोइ ॿुधा सुणे अलीअ खे इल्मु किथां आयो जे मुझे मुस्तफ़ा के ख़बर हुई त पंहिंजे बचड़नि जे दुश्मन ला केर दुआ कोन घुरंदो आ दुआ उन ला घुरबी आ जेको पंहिंजे बचड़नि जो आशिक़ ऐं दीवानो हूंदो आ। याद रखो मुसलमानो खुदा जे वास्ते हुजूर जे सहाबा जे मथा कीचड़ न उछलायो। मां मोटी अचां मैदान करबला में छो त वक्त तेजीअ सां गुज़र कोशिश ॾाढी कयमि त मां तकड़ो बि हलां ऐं देर सां खां अॻु में हलां पर 12 बजे ताईं पोइ बि विहारींदोमांव छो साल में हिकिड़ो दफ़ो थो अचां। जी हाँ 12 बजे ताईं इंशाअल्लाह ताला पूरो विहारींदोमांव। अञा आख़िरी ॻाल्हि हज़रत उस्मान साईं जे दौर में कंहिंजे दौर में हज़रत उस्मान साईं खे बुलवाइनि जॾहिं हिक कमरे में महसूर कयो कहिड़े बि दुनिया जे मुफ्तीअ खां पुछो भले कंहिं ज़ाकिर खां पुछो कंहिं मौलवीअ खां पुछो पहरेदार दर ते केर हुया जो इमाम हसन ऐं इमाम जवाब ॾियो इमाम हसन ऐं इमाम उमिरि घणी आहे इमाम हसन ऐं हुसैन जी इमाम हसन पाक जी 31 साल इमाम हुसैन जी 30 साल। या जवानीअ वारी उम्र आहे या न समझदारीअ वारी आहे या न मां तोखां थो पुछां। ऐं चीफ जेको कमांडिंग आहे कंहिंजे हथ में अचो शेरे ख़ुदा जे हथ में। हाणे इते हिकिड़ो सवाल थो पैदा थिए सवाल कहिड़ो आहे जॾहिं अहिड़ा शहज़ादा दरवाज़े ते हुया ऐं अहिड़ो महबूब चीफ इन कमांड हुयो दुश्मन कीअं आया कन खोले ॿुधुल अब्दुल्लाह इब्ने सबा जूं जेके हाणे वरी तारीख़ हली वेंदुसि मां परते टाइम कोन्हे को हज़रत मौला अली मुश्किल कुशा हिकु दफ़ो न 2 दफ़ा न केतिरा दफ़ा हज़रत उस्मान खे चयो सोना उस्मान इजाज़त ॾे त मां अली हिन तलवार सां हिन जेके आहिनि ख़ारजी आहिनि ही जेके आहिनि सभई बुलवाई आहिनि इन्हनि सभिनी जो सिर कलम कयां। सुणे उस्मान जवाब ॾिनो मुंहिंजा महबूब जा शहज़ादा भाउ दिलबर अली हे मदीनो इन मदीने जे गलीअ जे कुंड कुड़छ में मुझे मुस्तफ़ा जा कदम लगल हन उस्मान जी दिल बर्दाश्त नथी करे त इन हुजूर जे पाक गलिन ऐं कदमन वारन जगहन के मां पलीतन जे खून सां आलूदह कयां उस्मान जी जान कुर्बान थी वञे यार राज़ी थी पवंदो हुजूर जो मदीनो पलीतन जे खून खां पाक रहे। उन्नई मदीने खे मुझा दोस्त अजीज जेकॾहिं नापाक करण जी कोशिश कई त लईन पलीत फासिक फाजिर जते अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी लानत क़यामत ताईं वसे थी जंहिंजो नालो यज़ीद आहे उन पंहिंजे फौजुनि खे हुकुम ॾिनो उन वक़्त जे गवर्नर खे हुकुम ॾिनो 3 ॾींहं मदीनो तव्हांजे हवाले आहे जीअं वणेव तीअं कयो। कहिड़ी तारीख़ बयान कयां खुदा करे छल अहिड़ा ॾींहं किथे बि न अचनि जी फासिक फाजिर यज़ीद पलीत मदीने जे पाक सरज़मीन खे मुंहिंजा दोस्त ज़हर आलूदा कयो उहो सिर्फ़ यज़ीद पलीत लईना मुझे हिक मुस्तफ़ा जे ग़ुलाम आले रसूल सां प्यार भी कयो आहे आले रसूल जी इज्जत भी कई आहे। हिकु नफ़ो ॿुधायो माव 6 दफ़े मां करबला खां थोड़ो अॻिते हलण थो चाहियां छा ख्याल आहे जल्दी ॿुधायो 6 नफ़ा ॿुधायां या करबला खां अॻिते हलां जल्दी कयो टाइम ज़ोरी मुंहिंजो गुज़री वियो तव्हां ॾिसो था मूं को वक़फ़ो कोन कयो आहे ॻाल्हायो छा था ॿुधणु चाहियो जी जी जल्दी वोटिंग करे वठो टाइम ईंदो गुज़री मां करबला खां अॻिते ॿुधायो जेके चओ था करबला खां अॻिते हथ मथे खणो मां ॾिसां माशाअल्लाह वोट वधी विया इंशाअल्लाह हे 6 फौजी वरी कंहिं ॿिए दफ़े इंशाअल्लाह ताला जी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हे सुणे लतीफ़ सरकार फरमायो कज़ो करबला जो आहे निसोरो ईना
राज केरिंद परूड़ निराज कज़ियो करबला जो मुझा दोस्त अजीज मां करबला जे मैदान खां हलण खां अॻु में इमाम हुसैन लजपाल जे दरड़े जी नौकरी ॾेई वठां हुज़ूर जे बचड़न जे दरड़े जी मां बुहारी ॾेई करे पंहिंजे चेहरे ते लाए वठां हिक बानी जंहिंजो नालो फिज़ा उहा बानी अम्मा फातिमा ज़हरा जी हुई तवज्जो हिक बानी जंहिंजो नालो फिज़ा छा नालो फिज़ा उहा अम्मा ख़ातून जन्नत जी नौकरियाणी हुई अम्मा ख़ातून जन्नत पंहिंजे ज़िंदगीअ में उनखे आज़ाद करे छॾियो हो हिक ॿी बानी जेका मुंहिंजे इमाम हुसैन लजपाल जे घर जी नौकरियाणी हुई जंहिंजो नालो बीबी शीरीना छा नालो वरतुम जंहिंजो नालो बीबी शीरीना बिनी जो वाह मामलो करबला खां बाद साम्हूं ईंदो आहे जंहिं वक्त में बीबी फिज़ा खे अम्मा फातिमा ज़हरा आज़ाद करे इजाज़त ॾेई रही आहे उन वक्त भी पाण फरमायो छो त बीबी फिज़ा चयो सुहिणी सॼी ज़िंदगी मूं ग़ुलामीअ में गुज़ारी आहे हिननि शहज़ादनि खे ॾिसंदे गुज़ारी आहे खुदा जे वास्ते हिकिड़ो दफ़ो मुझे अंगण ते पेर पाइजो अम्मा फातिमा ज़हरा उनखे आथत ॾींदे फरमाए थी वञ तोखे दुआ थी ॾियां पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजां जॾहिं को मुसाफ़िरनि जो लुटियल काफ़िलो ॾिसी जेकी अल्लाह ॾेई उन्हनि जी ख़िदमत दिल खोले ज़रूर कजां यो कंहिंखे अम्मा ख़ातून जन्नत फरमायो जो बीबी फिज़ा खे लेकिन बी बानी इमाम हुसैन लजपाल जिया जंहिंजो नालो बीबी शीरीना जंहिं वक्त में उनखे इमाम आली मकाम इजाज़त ॾियनि था बेतहाशा इनामनि सां नवाज़ीन था दुनिया दौलत बेतहाशा ॾियनि था हिकिड़ो जुमिलो चवां गौर कयो मुझे मुस्तफ़ा दुआ घुरी मुझे हुज़ूर दुआ घुरी कंहिंजे लाइ पंहिंजे बचड़नि लाइ कहिड़ी अल्लाहुम्मा हाउलाए सब्र व अजरा मौला मुझे बचड़नि खे सब्र भी ॾिजां अजर भी ॾिजां अल्लाहुम्मा हाउलाए तहिरकुम ततहीरा मौला मुझे हिन बचड़नि खे अहिड़ो पाक कजां जो जंहिं ते निगाह कनि उहो बि पाक थी वञे मुझे लजपाल मदीने जे मीर दुआ घुरी मुसलमान हुजूर जूं दुआऊं त ॿुधो मुझे मदीने जे मीर दुआ घुरी ओ मुझा करीम रब हिन मुझे अहल बैत खे हिकिड़ो वेलो पेट भरे मानी ॾिजां हिकिड़ो वेलो बुखियो रखजां जागो था मुसलमानों जागो था मुसलमानों कोई पीउ पंहिंजे बचड़नि लाइ ईअं दुआ कोन घुरंदो आहे मां हिकिड़े मिंट लाइ मैदान बदर वठी हलां मैदान बदर लाइ मुंहिंजो मुस्तफ़ा दुआ थो घुरे अबू बकर सिद्दीक़ सुहिणो गवाही थो ॾे जेॾी महिल मैदान बदर में पहुता हूं मां ॾिठो त महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उन ठाहियल नंढड़े खीमे में सजदे में मां पोयां बीठो हां मदीने जे मीर दुआ घुरियो मुंहिंजा मौला ही जेके 313 मां वठी आयो हाँ के फारस खां आया थई के हबश खां आया थई मुंहिंजा थकलड़ा थई मुंहिंजा कमज़ोर थई मौला मुंहिंजा थोरड़ा थई जेकॾहिं अॼु तो हिननि जी मदद न फरमाई मुंहिंजा मौला तुंहिंजो ज़िक्र करण वारो नाले वठण वारो केरु हूंदो जागो जागो मुसलमानो गुलामन जिला हुजूर दुआ घुरी अल्लाह ऐलान फरमायो बि अल्फिन मिनल मलाइकत मुर्दफीन मुझा मुस्तफ़ा तू फिक्र न कर मां हज़ार मलाइक लाहींदुसि जेके तुंहिंजे गुलामन सां शाना बशाना लड़ंदा दुश्मनन खे शिकस्त मिलंदी तुंहिंजा 313 फातिह थी करे मदीने मुरकंदा हलंदा
गुलामन जेला हुजूर दुआ घुरी पर जॾहिं इमाम हुसैन लजपाल जो वारो आयो, इमाम हसन लजपाल जो वारो आयो, मुझे मुस्तफ़ा दुआ घुरी अल्लाहुम्मा हाउलाए सब्रन व अजरा, मौला मुझे बचड़न के सब्र ॾिजा, मौला मुझे बचड़न के अजर ॾिजा। इमाम हसन ॾे निहारे फरमायो बचड़ा हसन वक़्तु ईंदो तुझे मथे ते ताज हुकूमत हूंदो, तुझे मथे ते ताज हूंदो, लेकिन बिन मुसलमानन जे गिरोह के तबाही को बचाइण ला हे मुझो हसन ओहो आ, हे मुझो बचड़ो हसन ओहो आ जेको ताज लागे दई छॾींदो, पर मां मुस्तफ़ा जे उम्मत के खून रेज़ी खां बचाए छॾींदो। मुझे लजपाल हुसैन ला फरमायो ही मुझो उगो बचड़ो आ जेके अल्लाह साबित कदम रखंदो सब कुछ ॾई छॾींदो, मगर मां मुस्तफ़ा जे दीन ते कख भी बर्दाश्त को न कंदो। यो सब कुछ मुझे मुस्तफ़ा कदे फरमायो जॾहिं इमाम हसन जो 7 साल जा, विसारे न छॾियो घणनि सालनि जा, ॻाल्हायो घणनि सालनि जा। ऐं इमाम हुसैन जवाब ॾियो, इमाम हुसैन हाणे मूंखे जवाब ॾियो, इहे मामला अॻे ई फ़ैसला थियल हुया या करबला में थिया? सच ॻाल्हायो, सची ॻाल्हायो। मां तव्हां खां थो पुछां, अम्मा फातिमा तो ज़हरा कॾहिं दुआ कोन घुरी मौला मुझे बचड़न के इन इम्तिहान? न उन्हनि खे ख़बर आहे, छो त अञा निमाज़ बि फर्ज़ न थी, रोज़ो बि फर्ज़ न थियो, हज बि फर्ज़ न थियो, जिहाद बि फर्ज़ न थियो, ऐलान थी वियो त जन्नत जा सरदार हन। छा ऐलान थी वियो? मां क़ुरान पढ़ण थो चाहियां, पढ़ा क़ुरान। जेके चओ था क़ुरान पढ़, दिल खोले चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे मदीने जे मीर शहजादन जे ला फरमायो त हे जन्नत जा सरदार, कॾहिं फरमायो जॾहिं उन्हनि ते जा निमाज़ बि फर्ज़ कोन थी हुई, रोज़ा बि फर्ज़ कोन थिया हुया, जिहाद बि फर्ज़ कोन थियो, छो त आकिल बालिग़ कोन हुया। शरीयत जो कानून आकिल बालिग़ ते लागू थींदो आहे। अल्लाह जो क़ुरान ऐलान थो करे, इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह। जन जानियूं ॾिनियूं, जन माल ॾिना, उन मोमिनन खां मां अल्लाह सौदो कयो, ख़रीद कयूं उन्हनि जूं जानियूं, ख़रीद कया उन्हनि जा माल, एवज़ में उन्हनि खे ॾिनमि जन्नत। जन जानियूं ॾिनियूं ऐं माल ॾिना, उन्हनि खे जन्नत मिली। इमाम हसन हुसैन त नंढड़ा, अञा जंग में भी कोन वया, अञा इबादत में भी कोन वया, जन्नत न जन्नत जी सरदारी मिली। ॿियो ख़बर मुफ्त में मिली या मुआविज़ो वरतो वयो? जवाब ॾियो, मुफ्त में मिली या सौदो थियो? ॻाल्हायो, मुफ्त में मिली या सौदो थियो? सौदो थियो। कॾहिं थियो? जो हिकिड़ो यार ॼाणे, हिकिड़ो करण वारो ॼाणे, ॿियो कराइण वारो ॼाणे, टियों करण वारो ॼाणे। हाय हाय हाय। सादड़न लफ्ज़न में रात ॾाढी गुज़रंदी थी वञे। अज़ीज़ाने मन, मां सादड़न लफ्ज़न में ॿुधाइण थो चाहियां, हिकिड़े मिंट लाइ जवाब ॾियो। मदीने जी मस्जिद आहे, मदीने जो साईं इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम निमाज़ पढ़ाए रहियो आहे। हुज़ूर निमाज़ पढ़ाए रहियो आहे। निमाज़ नफ़िली नाहे, फ़र्ज़ी आहे। हुज़ूर जा सहाबी पोयां निमाज़ पढ़ी रहिया आहिनि। इमाम हुसैन लजपाल ईंदो आहे, हुज़ूर निमाज़ जे सजदे में पुठीअ ते इमाम हुसैन जे वेठो, वेठो या कोन वेठो? मदीने जे मीर उनखे हथ सां लाहे सघनि पिया, पर चओ कोन लाथो।
मदीने जा साईं उनके हथड़े सां लाहे सघन पिया मगर को न लातो। जेसई इमाम हुसैन लजपाल पंहिंजे मर्ज़ीअ सां को न लथो। मदीने जे मीर सजदो लंबो कयो या न कयो। सजदे में छा पियो हले सुबहान रब्बियल आला। दिल में छा पियो हले चो हुसैन जो ख्याल पियो हले। कंहिंजे दिल में इमामुल अंबिया सरदारुल अंबिया जे दिल में मां तोखां मुस्लमान सादन लफ्ज़न में चवां सौदो थी रहियो आहे। मदीने जे मीर 72 भेरा सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला चयो आहे। जेॾी महिल मदीने जा साईं अचनि था, मदीने जा साईं घर में अचनि था, इमाम हुसैन सुणो अॻे ई महबूबनि जे पुश्त मुबारक तां लही करे अम्मा ख़ातून जन्नत जे हंज में वेहे थो मुर्की रहियो आहे। मदीने जे साईं निहारे मुर्गी चयो बच्चा हुसैन जी मुंहिंजा बाबा अॼु ही तो छा कयो। बाबा छा कयो। बचड़ा एतिरो मां मुस्तफ़ा के सजदो लंबो करायई जो 72 दफ़ा मां मुस्तफ़ा के सुभान रब्बियल आला पढ़णो पयो। लजपाल हुसैन जवाब ॾिनो ओ मुंहिंजा साईं अमा सजदे में सुभान रब्बियल आला चवंदा पिया वञो। मां हिकु हिकु यार जे दरबार में पेश कंदो पियो वञा। 72 नंबर मुंहिंजो हुयो। जेॾी महिल मुंहिंजो नंबर पूरो थियो रब क़बूल कयो। सौदो मुकमिल थी वियो। तव्हां इते 72 भेरा पढ़ियो। मां इहे 72 करबला में ॾेई तो यार जे दीन खे बचाईंदुसि। सौदो थी वियो। कॾहिं थियो चो बचपन में थियो। इन जो मिसाल ॾियां नंढड़ो मिसाल। जॾहिं बीबी शीरी इमाम हुसैन अलैहिस्सलाम उनखे फरमाइनि था बचड़ी वञी पंहिंजी शादी कर पंहिंजो घरड़ो वसा अचे ही सभु कुझु खण। दुनिया खे ॾियण जे लाइ सभु कुझु हुयो लेकिन घर जो हाल छा हो। फाका कशी हिकिड़ो वेलो हुयो त हिकिड़ो ॻाल्हायो, हिकिड़ो वेलो हुयो त हिकिड़ो। मुझे मुस्तफ़ा जी तरबियत हुई। बचपन खां बचड़नि खे सेखारीनि पिया, तरबियत ॾियनि पिया। मुझे मुस्तफ़ा खे ख़बर हुई त मैदान करबला बि अचणो आहे। अज़ीज़ाने मल मुझे मदीने जे मीर जा गुलाम आशिको इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे ज़ात बीबी शीरीअ खे सभु कुझु अता फरमायो। वञी पंहिंजो घरड़ो ठाहे, वञी पंहिंजी शादी कर, वञी पंहिंजी ज़िंदगी गुज़ार। चवे थी सोना हिकिड़े शर्त सां वेंदसि, वाइदो कयो हिकिड़ो दफ़ो मुंहिंजी दावत ते ज़रूर ईंदा। इमाम आली मकाम फरमायो शीरी इंशाअल्लाह जरूर ईंदासी। चवे थी मुझे सोना अकेला नचजो, पंहिंजे खानदान सां अचजो, बचड़नि खे वठियूं अचजो। मुझे लजपाल हुसैन मुर्की निहारे फरमाए शीरी असां त ईंदासी पर तूं सुञाणदीअ या कान सुञाणदीअ। शीरी रोई चवे थी सोना जन जे अचण जो इंतजार सॼी ज़िंदगी कंदसि उहे जानी जे मुंहिंजे अंगण ते ईंदा त कीअं कान सुञाणदसि। अज़ीज़ाने मन इमाम आली मकाम त कंहिं रमज़ सां ॻाल्हाए रहियो आहे। इमाम आली मकाम त को इशारो ॾेई रहियो आहे लेकिन उहा बानड़ी पंहिंजे अकुल जे मुताबिक़ समझी करे कूफे जे शहर खां पहिरीं रस्ते जे मथां घरड़ो ठाहींदी आहे, कुशादो घरड़ो ठाहींदी आहे। दीवार ठहण खां वठी घर जे मुकमिल थियण ताईं हिकिड़ी तमन्ना हूंदी आहे, अल्लाह ओहो ॾींहुं कंदो जो मुझे मुस्तफ़ा जा बचड़ा पंहिंजे बचड़नि सूदो मेहमान थींदा। अल्लाह जी ज़ात मूंखे मेहमाननि जे ख़िदमत करण जो मौक़ो अता फरमाईंदी। ओहा बीबी शीरी जेका सॼी ज़िंदगी दुआऊं घुरंदी थी वते उनखे कहिड़ी ख़बर ईंदा त सही पर कीअं ईंदा। मैदान करबला जे अंदर, मैदान करबला जे अंदर 10 मुहर्रमुल हराम जे सुबुह जो जेॾी महिल जंगार नगारे जंग लॻी वियो वॼी वियो। बसि हिकिड़ो जुमिलो चवण थो चाहियां, हिकिड़ो जुमिलो चवण थो चाहियां जेको आले रसूला उन जे भर में पलीती कान ईंदी।
जेको आले रसूल आ उन जे भर में पलीती ॾाढियां चओ पलीती कंहिंजो फरमाना चओ अल्लाह जो अॻियों जुमिलो ॿुधो पर जे पलीती ईंदी त पहुचण खां अॻु में पलीती रहंदी कान पाक थी वेंदी। इन जुमिले खे खोलिया या अॻिते हलां।